टिन ॿारनि धम ॾिनो, 60 खां वधीक ॿारड़ा इलाज हेठि आहिनि। हलंदड़ महीने फोती ॿारनि जो अंगु 12 थी वियो। सरकारी इस्पतालनि में सहूलियतूं अणलभ आहिनि। ॾुखारल ॾे थर तां मौत टारो न कयो आहे। बुख ऐं मुख़्तलिफ़ वबाई बीमारियुनि विघे वधीक 3 मासूम ॿारड़ा हयातियूं विञाए वेठा आहिनि। मिठी सिविल अस्पताल में दाख़िल करायल 3 ॿारनि धम ॾिनो, जंहिंखां पोइ 60 खां वधीक ॿारड़ा इलाज हेठि बि आहिनि। मिठी मां वधीक अपडेट्स मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ नोडियो खां। मुमताज़, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, हिकिड़े पासे चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जस्टिस गुलज़ार अहमद अॼु मिठी पहुचे पियो। उन सॼी जेकी उनजी आमद आहे उन खां पोइ DG हेल्थ समेत हुकूमती मशीनरी जेकी आहे उहो मिठी में लथल आहे। राति देर सां बि DG हेल्थ मिठी सिविल अस्पताल विज़िट कई हुई ऐं इंतज़ामनि खे हतमी शिकिल ॾिनी हुई। त साॻी वक़्तु उन साॻी मिठी सिविल अस्पताल में 3 जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे हिन वक़्तु ज़िंदगियूं हाराए वेठा आहिनि। ऐं उन्हनि ॿारड़नि में जेको अक्सरियत उहे 2 ॿारड़ा अहिड़ा आहिनि जेके ग़िज़ाई किलत जो शिकार हुया। उन खां पोइ हलंदड़ महीने फोती ॿारड़नि जो अंगु हिन वक़्तु 12 थियो आहे। मजमूई तौर ते जेका गुज़िरियल साल जा अंग कर आहिनि उहे 625 ॿार फोत थिया हुआ। हिते हुकूमती मशीनरी DG हेल्थ खां वठी कमिश्नर मीरपुर ख़ासि ऐं ज़िले इंतज़ामिया समूरियूं जेके तयारियूं आहिनि उहे मिठी ऐं थरपारकर ज़िले जी मुख़्तलिफ़ इस्पतालनि में जेको आहे मौजूदु आहिनि। उते विज़िट जो सिलसिलो जारी आहे। त उन वक़्तु ई मिठी सिविल अस्पताल में हिन वक़्तु 3 ॿारड़ा जेके आहिनि उहे ज़िंदगी जी जंग हाराए विया आहिनि, जॾहिं त 60 खां वधीक ॿारड़ा अहिड़ा आहिनि जेके उते 2 वार्ड आहिनि जेके मेल न्यूट्रिशन जो वार्ड ऐं नर्सरी वार्ड उन्हनि में ज़ेरे इलाज आहिनि ऐं 3 ॿार जेके आहिनि उहे हिन वक़्तु फोत थी विया आहिनि। जी मुमताज़ नोडियो, महिरबानी अव्हां जी तफ़सील ॿुधाइण जे लाइ। मीरो ख़ान वेझो छिते कुते नींगर खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ॻोठ गाही ख़ान जुणिंजो में छिते कुते 9 वरहनि जे रमीज़ पुट वाहिद बख़्श बिरोही खे ॾाढे विधो। मीरो ख़ान इस्पताल में वैक्सीन न हुजण सबबि ज़ख़्मी नींगर खे कंबर मुंतक़िल कयो वियो आहे। मीरो ख़ान भरिसां